एनडीएमए पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम थी वियो। ॿियनि ते ज़िम्मेवारी न विझो। कानून लागू करणु एनडीएमए जी ज़िम्मेवारी हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट एनडीएमए खे मरी साने जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। मरी साने जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ दरख़्वास्त ॿुधणी दौरान एनडीएमए जो नुमाइंदो पेश। चीफ जस्टिस चयो त तइ करियो त मरी साने में 22 ॼणा फौत थियण जो ज़िम्मेवार केरु आहे। एनडीएमए बाबति कानून ते अमल थिए हा त हिक बि जान ज़ाया न थिए हा। जिन माण्हुनि खे रूपोश करार ॾिनो वञे थो उहे त चालान में शामिल ई न हुआ। फ़रियादी जे चवण ते एफआईआर में नाला शामिल कया विया। पुलिस वटि सबूत ई न आहिनि त उन्हनि खे गिरफ़्तार छो करियो। आईजी सिंध जो इंसानी हक़नि बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान वीडियो लिंक ज़रिए बयान। सेनेटर सैफुल्ला अबड़ो चयो त शहीद नाज़िम जोखियो जे ख़ानदान खे धमकियूं मिली रहियूं आहिनि। नाज़िम जी ज़ाल खे इद्दत में वेहण बदिरां इंसाफ़ लाइ धिका खाइणा पिया। आईजी सिंध चयो त अदालत इजाज़त ॾे त शीरीन जोखियो खे केस में फ़रियादी बणाइण लाइ तयारु आहियूं। शहीद नाज़िम जी वनी खे ईंदड़ इजलासनि में घुराइण जो फ़ैसिलो। मलीर जी अदालत शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस में 5 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियल जवाबदारनि में दोदो सालार, मोहम्मद ख़ान, सलीम इसाक ऐं सुमार जोखियो शामिल। जवाबदार पुलिस जी मौजूदगी में अदालती अहाते मां फ़रार थियण में कामयाब। अहलकार जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां तमाशो ॾिसंदा रहिया। जांच टीम ज़मानत रद्द थियल जवाबदारनि जा नाला केस मां ख़ारिज करे छॾिया। जांच ऑफिसर सिराज लाशारी जो चवणु आहे त 5 जवाबदारनि जो शहीद नाज़िम जे क़त्ल में को बि किरदारु न हो। हाणे उहे आज़ादु आहिनि। जांच ऑफिसर अॻभराई जी दावा कंदे चालान पेश करण लाइ नई तारीख़ घुरे वरिती। अदालत तरफ़ां जांच ऑफिसर खे 17 जनवरी ताईं चालान पेश करण जो हुकुम। जो कच्चो शराब निकितो आहे हिन महिल ज़हर पिया मिलाइनि। अलाए छा आहे सिलसिलो बंदि थिए कोन थो। हे कल्ह 4 ॾींहं खां वठी माना 2-3 माण्हू डेली पिया वञनि। केमिकल जेको शराब है कच्चो उहो हुन वापरायो, उन खां पोइ इन जी तबियत ख़राब थी वई। सफ़ा नज़र वई सफ़ा। टंडोडियाम, टंडवल अहियार ऐं नसरपुर में कचे शराब जा राङा जारी। खेसाना मोरी भरिसां नौजवान रशीद लाशारी दम ॾेई छॾियो। कचो शराब वापराइण सबबि फौत थियलनि जो अंग वधी 16 थी वियो। टंडोडियाम पुलिस तरफ़ां दाख़िल केस में फौतगियूं कचे शराब सबबि न थियण वारे एसएसपी हैदराबाद जे बयान जी तरदीद। टंडोडियाम शहर में 5 ॼणा कचो शराब वापराइण सबबि फौत थियण जी तस्दीक़। एसएसपी ऐं डीआईजी हैदराबाद जा नोटिस बि बेअसर। पुलिस कचो शराब ठाहींदड़ ऐं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन न खयो। कुदे कारोबार में केतिरियूं ई ज़िंदगियूं दाव ते लॻनि। असांजो साईं कलाकोटी पाणी बंदा, मानी बंदा, हर शइ बंदा, सफ़ा जानवर थी विया। असां इश्फाक कलवड़ वॾी नाजाइज़ी कई आहे। असां ख़ुदिकशी कंदासीं जे हिन हटाईंदा। असां ख़ुदिकशी करण लाइ तयार आहियूं। महिरबानी करे इहो हटायो वञे त माण्हू असां 15 गुम करे छॾिया अथई। जेको पैसा ॾे त उहो मोटी मिले, जेको न ॾे त उहो ॿेवार वञे। टियों ॾींहुं हिकिड़ो त अमरा कढी वाजिब जतो ई वरी उन खां थोरो चयो त भाउ तो छो कढियो त का ॻाल्हि का मार। वरी असांजा 10-15 माण्हू घुराई। जीअं 10-15 माण्हू पहुता त उन्हनि खे कुटे, कंहिंजी बांह भॻी अथई, कंहिंजी जंग भॻी अथई। उन्हनि खे कढी ॿियनि जेलनि ते मोकिले छॾियो अथई। सेंट्रल जेल लाड़काणो मां ख़तरनाक कैदियुनि जी मुंतक़िली ते छिकताण बरक़रार। कैदियुनि जो ॿिए ॾींहुं बि एहतजाज ऐं हंगामो जारी। केतिराई कैदी सुबुह सवेर बैरिक्स ते चढ़ी विया। एहतजाज दौरान बिस्तरनि खे बाहियूं ऐं नारेबाज़ी। कैदियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया 15 कैदियुनि खे मुख़्तलिफ़ जेलुनि में मुंतक़िल कयो आहे। कैदियुनि जी वापसीअ ताईं एहतजाज जारी रहंदो।
पेट्रोल मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो 150 रुपया फ़ी लीटर थियण जा इम्कान। आलमी मंडी में तेल जे अघनि में वाध सबबि पाकिस्तान में भी तेल महांगो थियण जा इम्कान। 16 जनवरी खां पेट्रोल जे अघनि में 5 रुपया फ़ी लीटर वाध जो ख़दशो। डीज़ल भी 6 रुपया फ़ी लीटर महांगो थियण जा इम्कान। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में अलीज़ार गेट के गैर कानूनी करार ॾेई ड्राइण जो हुक्म। सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अदावत दौरान मुक़रर ऑफिसर्स जा नाला 15 ॾींहनि में तलब करे वरिता। अदालत SPCA जे वकील खे चयो त तव्हां पाण त ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई न कंदव, ज़िम्मेवार ऑफिसर्स जा नाला एंटी करप्शन खे ॾिना वञनि। चौथी माड़ केराइण जो हुक्म ॾिनो हो। अञा ताईं नेकाली जा नोटिस जारी थिया आहिनि। छा ख़त बि घोड़नि ज़रिए उमाणींदा आहियो जो पहुचनि ई नथा? ऑफिसर कमरनि में वेही लेटर खेॾनि था। ऑफिसर मिली भगत न कनि त बिल्डर्स खे गैर कानूनी अदावत जी हिम्मत ई न थिए। हिते ऑफिसर्स जी मिली भगत सां गैर कानूनी अदावतुनि जी भरमार आहे। अहिड़नि अदावतुनि ख़िलाफ़ एक्शन न खणंदड़ ऑफिसर्स ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। कोटड़ी में पुलिस अहलकार जे घर मां हथाए लाश जी केन शाहवासी आसिफ अली आराई तौर सुञाणप। अहलकार इज़हार अली आराई नौजवान के फोरू करार ॾींदे चयो आहे त आसिफ अली सनस माइट आहे। हू फुर जे इरादे सां घर में दाख़िल थियो त फायरिंग में मारिजी वियो। पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। हथायल पिस्टल नौजवान जो हुजण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त फ़िलहाल इहो नथो चई सघिजे त नौजवान फोरू हो या न। मामले जी मुख़्तलिफ़ रुखनि में जांच जारी। कंबर जे बिरोही पाड़े में नौजवान असगर अली मुगेरी क़त्ल। मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान के गोलियुनि जो खाज बणाए फरार। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो पंहिंजी बिरादरी जी हिक धुर सां तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें पहिरीं बि ॿ ॼणा मारिजी विया हुआ। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाई न कई। सिंध में भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ एहतजाज जारी। कशमोर, कंबर, खैरपुर ऐं पनवाकिल में आबादगारनि जा मुज़ाहिरा। भाण जी हथरादू खोट ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि जो चवणु आहे त ज़राअत खाते जी मिली भगत सां डीलर भाण ब्लैक ते विकिरो कनि था। फसल बचाइण लाइ परेशान नंढनि आबादगारनि खे सरेआम लुटियो पियो वञे। भाण जी हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरो बंदि कराइण जो मुतालबो। सखर बैराज ऐं उन मां निकिरंदड़ कैनाल्स जी सालियानी बंदिश दौरान आबी जीवत लाइ ख़तरा वधी विया। बैराज ऐं कैनाल्स में कुमिन सूदो ॿी आबी जीवत धड़ाधड़ मरण लॻी। नायाब अंधी ॿोलण जो नस्ल बि ख़तरे में पइजी वियो। वाइल्ड लाइफ खाते जूं टीम्स कोशिशुनि बावजूदि आबी जीवत जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण में नाकाम। सिंध में एक पासे आबी जीवत के खतरा त ॿिए पासे झंगली जीवत जो गैर कानूनी शिकार जारी। नगर पार्कर जे ॻोठ मामचेरो में शिकारनि 2 हरणियूं मारे छॾियूं। जवाबदार शिकार थियल 2 हरणियूं बि पाण सां गॾु खणी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त शिकारनि राति देर सां हरणियुनि जो शिकार कयो। पेरां ऐं गाॾियुनि जा निशान हुजण बावजूदि वाइल्ड लाइफ खातो एक्शन में न आयो। वो फिर आपको जोड़ने नहीं रहेगी। सर 2 नंबर आओ मैं बाहर जाकर दाना दूंगा ना। चुप करो, अभी बाहर जाकर दूंगा ना। छोड़ दे सर, दे ना। ऐं मूंखे नाना सां गॾु वञिणो आहे। सुप्रीम कोर्ट में वालिद हवाले थियल ॿारड़े जूं दाहूं। 5 वरनि जे ॿारड़े हुज़ैफ़ा जो वालिद सां गॾु वञण खां इनकार। अमर जे लाॾाणे बाद वालिद तरफ़ां ॿी शादी करण ते ॿारड़ो नाने वटि रहंदो हो। सुप्रीम कोर्ट ॿारड़े खे वालिद हवाले कंदे चयो त ॿारड़ो हफ़्ते में 5 ॾींहं वालिद ऐं 2 ॾींहं नाने वटि रहंदो। ॿारड़ो वालिद सां गॾु थोरो वक़्तु गुज़ारे। मार्च में खांइसि मर्ज़ी पुछी वेंदी।
अस्सलाम वालेकुम टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख हेडलाइंस हमारे थियो तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां